तो मुए खां पो वने खां पो तू मुझो मुरीद थी जा न शर्त यो आ भले मुझा प्यारा गाड़ी जो मालिक आ हयात आ उन जो दस्तबे थियणो आ बाद अज ममात उन जी दस्तबेती न हलंदी वरी उन जो पुट हुजे उन जो भा हुजे जेको सिलसिले में हुजे या खलीफो हुजे पो यो फैज़ ई हलंदो आ पर बादशाह पीर फरमायो मां ओ दस्तगीर आहियां भली दुनिया में हुजा या न हुजा मगर क़यामत ताईं मुझो मुर्ग बोली तो सुभान अल्लाह मुझी विलायत मुझी बादशाहत कायम रहंदी जे मदीने जे साईं जी रिसालत नबुवत कायम आ ये मुझी विलायत क़यामत ताईं कायम रहंदी सुभान अल्लाह क़यामत मेराज वाली रात साईं करीम अर्श अज़ीम जे वेझे आया हज़रत साईं मियां फ़कीरुल्लाह अलवी शिकारपुर वारा किताब में लिखन था रिवायत जने साईं मेराज वाली रात अर्श अज़ीम के वेझा आया त साईं जे कुल्लन मुबारकन मां पखी उड़ाना सुभान अल्लाह हिकड़ो पखी अर्श जे कुंगरे ते वही रहियो बियो मथा उड़ामद रहियो अर्श जे अज़ीम जे मथा उड़ामद रहियो अल्लाह जी बारगाह में मदीने वाले साईं अर्ज कयो साईं की खबर ही पर असा तमा ते गाल पहुंचाने जे ला साईं अर्ज कयो मौला हे पखी केरन रब करीम फरमायो हिकड़ो सरदार सरब बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह उन जो रूह आ जेको परवाज करे अर्श अज़ीम जे कुंगरे ते वेठो आ ए बियो हसनी हुसैनी सैयद तहां जो बचड़ो दस्तगीर आ जो रूह अर्श अज़ीम जे मथा बीठा सुभान अल्लाह पीरन जो पीरा ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए भूरल शल बगदाद घुराए जो जीलानी आ पीर उनखे लर न लोडो जो जीलानी आ पीर उनखे लर न लोडो बादशाह मदीने जे साईं जो शान सुभान अल्लाह दस्तगीर फरमायो फकीर असा शींह ते चढ़ी न गाल याद आ शींह ते इंदासी शींह गाह कोन खाइंदो आ गोश्त खाइंदो आ पर उहे शींह ॿिया हूंदा जेके जानवरनि जो गोश्त खाइंदा हूंदा मां दस्तगीर जो शींह माण्हुनि जा गोश्त खाए थो कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं आहे ताक़त त पोइ दावत क़बूल कर कर असांजी दावत न त पोइ ढकी भली क़िबला साईं यारा मुंहिंजा पुट सुभान अल्लाह मां आहियां मुंहिंजे घर वारा सॼो घर कबीलो खणी अॻियां रखंदसि जेको तुंहिंजी सवारी खाई छॾियो सुभान अल्लाह कुर्बान तुंहिंजे शींह तां तुंहिंजी सवारी वाह वाह मुरीद तुंहिंजो अक़ीदो ईमान सुभान अल्लाह वयो सजे आड़े पाड़े में दावत ने तो यार मुर्शिद पीर मुझो अचे पियो पीर सबई भला मुर्शिद सबई भला पर यारो मुझो हिकु दफ़ो पीर ॾिसो सुभान अल्लाह ओ मुझे पीर जड़ो कंहिंजो पीर ना दर खोड़ मगर दस्तगीर नवा मुझे पीर जड़ो कहजो पीर ना दर खोड़ मगर दस्तगीर नवा दावत जो नहीं आस पास जा आलिम हाफिज कारी सब हली ॾिसो फकीर साहब अचे थो जे असां वटि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्ग ईंदा आहिनि सिंध जा बुजुर्ग ईंदा आहिनि खोड़ पोइ ॾिसंदा आहियूं भले मुरीद ऐं कंहिंजो बि हुजा तव्हां कंहिंजा बि हुजो पर को असांजो सुन्नत जमात जो पीर हूंदो आहे त सभु कंहिंखे हुनजे लाइ इज़त हूंदी आहे मोहबत हूंदी आहे त यार हलो इन बुजुर्ग आशिक़ रसूल खे ॾिसूं हिन जो प्रोग्राम हली ॿुधूं हर को चाहींदो आहे ये सभई माण्हू गॾिजी पिया हलो साईं खे ॾिसूं दस्तगीर बादशाह पियो अचे हुनजी दावत सभई गॾु थिया पीरनि जो पीर बादशाह पीर हसनी हुसैनी सैयद मुंहिंजा प्यारा शेर ते सवार थियो शींहं ते आयो उन जे मुरीद जे घर आडो बीठा फकीर बीठो आ फकीरानी बीठी आ पुट तैयार बीठा सही हुकुम लहू वियो ना सया माण्हू ॾिसनि पहिरीं वाइदो पूरो करे शींहं खे मानी खाराए उन खां पोइ असां खाईंदासीं
शीं कोन हा ही तो हुयो आज़माइश इम्तिहान साईं ॾेखारियो पियो त दस्तगीर चाहे दस्तगीर जो मुरीद छा सुभान अल्लाह ॾेखारण मक़सद हो शीं थोड़ी हा अलाए छा हो मुंहिंजा प्यारा दोस्तो फरमायूं वाइदो पूरो कर हाणे फकीर ईअं बि कोन निहारियो त हिननि में के मुखालिफ़ बि आया हूंदा कहिड़ा हूंदा खिलंदा मुर्शिद आयो हे मुरीदनि खे शींहं जी जॻह ॾाढो खाराए न साईं हाज़िर वॾे पुट खे चए हल दस्तगीर सां क़ुर्बान पुट आयो ईंदे शर्त हड़प थी ॿियो आयो टियों आयो 11 हलिया विया साईं अञा पुछो शींहं आहे ज़रूरत कंद लोॾी सुभान अल्लाह कुरारी दस्तगीर जी मुरीदानी छा ख्याल आहे या बिस्मिल्लाह दम दस्तगीर कुर्बान साईं अञा शींहं के छा हवाला फकीर साहब हलिया मैदान में सुभान अल्लाह अर्ज़ की सोना हिकिड़ो अर्ज़ आहे फरमायूं जॾहिं पुट हलिया विया तोखे अर्ज़ यादि न आया घरवारी वई तोखे अर्ज़ यादि न आया अॼु तुंहिंजी जान ते आई आहे तोखे अर्ज़ यादि आहे क़िबला साईं बचा जे लाइ न आहे सिक हुई ॾाढी मोहबत हुई साईं ईंदो दीदार कंदासीं हुते त दरगाह ते वॾो रश आहे वॾा माण्हू न पहुची बि कोन ताईं सोना दिलि घुरियो त घर ईंदा दीदार थींदा हसरतूं पूरियूं थींदियूं क़ुर्बान वञा अवां जे हुकूमतां एतिरी त महलत ई कान मिली एतिरी वार ई कान मिली पर हाणे त आख़िर वेंदे वेंदे महिरबानी फरमायो पंहिंजे शींहं खे चयो त हुननि खे मथां खां खाधो थी मथे खां ऐं मूंखे पेरनि खां खाए क़िबला जेस ताईं मथो ॿार हुजे चेहरो ॿार हुजे अखियूं ॿार हुजनि तुंहिंजे कामिल पीर जो दीदार सुभान अल्लाह एतिरो त मौक़ो ॾियो दीदार कनि अखियूं साईं फरमायो शींहं जीअं फ़कीर तो चाहे तीअं खाए जां फ़कीर आॾो लेटी पियो आहे मुंहिंजा प्यारा मथो हेॾे आ पेर शींहं ॾियनि शींहं आस्ता आस्ता गिड़कींदो अचे फ़कीर जूं अखियूं ॿाहिरनि बाबा मुंहिंजा पाक सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए तो तन मेरा जे चश्मा होवे ते में मुर्शिद वेखना रजा लूलू दे मुंडी लख लख चश्मा हिक खोला हिक कजा इतना दिठिया मैनू सबीर नावे और किथे वलो भजवा मुर्शिद दा दीदार है बहू मैनू लख करोड़ा हजा प्यारा मुसलमान भाइरो फ़कीर जो निगाह ॿाहिर दीदार कंदो रहियो मुरकंदो रहियो परवाह कान ही साईं फरमायो फ़कीर तकलीफ़ कान थी थे छा ईज़ा नाहे छा मुंहिंजा सोना न अवां जो चेहरो आ दीदारा सिक मोहब्बत में तकलीफ़ याद ही काने का अखियां वो लाला वञ बेवस लगियां सुभान अल्लाह साईं सचल सर मस्त रहमतुल्लाह अलैह अखियां वो लाला
वन बेवस लगियां है लगियां सोना तेरे नाल अखियां मोला लावन बेवस लगियां इन अखियां दा मुल महंगा साईं तो ले कामल मासुरतियां रतियां बोला ला बन बेवस लगियां है साईं सजलो इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इना रमज़ान विच रखियां मुला ला बन बेवस लगियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया उलमाए अहले सुन्नत हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद आलम नईमी साहब प्यारा मुसलमान भाईरो जे वक्त में फकीर ये लफ्ज गालाया सुनो अवां जे मोहब्बत में का तकलीफ याद ना है पान शीं ता लही प्या फरमायूं शीं हेड़ा फकीर जाया थोड़ी कबा हे मोहब्बती फकीर साल जियरा रहन असा सिर्फ इम्तिहान वरतो आ छा ख्याल आ फकीर मुझा वापस कर हिय जो फूंगारो हया 11 पुट ऐ माओ पी बई सभई बाहर आया अल्लाह अल्लाह मुझे सुने बादशाह पीर दे निहारे सभई मुर्कन था अचण वारन के चवन था दिसो असा अग में नारो हयो हो त मुझे पीर जड़ो कहजो पीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो तो मीरा मुर्शिद मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह लग लतीफ जे हर बाजी दे पेर वो औलाद अली शेर कर को मेहर मुरीद ते मीरा मुर्शिद मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी वो बादशाह बगदादी करका मेहर मुरीद ते प्यारा मुसलमान भाईरो हजरत गौसल आजम दस्तगीर रज़ी अल्लाह तआला अन्हु महबूबन जो बचलान हाने फरमान था करारा मुरीद छा खपई सोना तुझी खिदमत तुझो दीदार क्या मजे हाणे तो सां गॾु हुजां साईं फरमायो थी वियो कुराड़ी तोखे छा खपे मुंहिंजा साईं मूंखे अम्मा खातून जन्नत जो दीदार करा साम्हूं कमरो घर आ फरमायूं माई साहबा उन कमरे में त हल कमरे में वञे त अम्मा खातून जन्नत जा दीदार थी विया सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो हे मुझे महबूब जे बचन जो शान आ त संदन शान चाहूंदो सुभान अल्लाह माई साहबा पंहिंजे घर वारे खे चयो ॾाढा वसीम हा आहे ॻाल्हि याद ॾाढा वसीम हा वसीम जी माना जंहिंजे ॾिसण सां ढोई नथी सुभान अल्लाह घर वारे चयो अञा अॻिते हल ॾाढा जसीम बि हा सुभान अल्लाह जसीम भी हा जसीम उनखे चइबो आहे जंहिं जहिड़ो को हसीन हुजे सुभान अल्लाह जे अॻिते जमील जमील चइबो आहे अरबी में उनखे जंहिंजो खानदान भलो हुजे सुभान अल्लाह जंहिंजो नसब हसब सब सुभान अल्लाह बेमिसाल हुजे सोनो खानदान वारो जवान हुजे त मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ऐ दुनिया वारो मुझे नसब में दादाणे नानाणे
सब पाक हिन सब पाक पुश्तवन पाक रहमन असां जे सिलसिले में को मुशरिक गुजरियो को पलीत गुजरियो ही ना है आला हजरत फरमायो तेरे खुल्क को हक ने अजीम कहा तेरी खिल्क को हक ने जमील कहा कोई तुझसा हुआ है न होगा शहा कोई तुझसा हुआ है न होगा शहा मुझे तेरी हुस्न अदा की कसम मुझे हाल के हुस्न अदा की कसम प्यारा मुसलमान भाईरो तमो अर्ज पे कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सजो खानदान पाक आ के में मुशरिक बुत परस्त कोने आजर बुत परस्त हुयो नमरूद जो वजीर हुयो इन्हीं जे ला करे मुझा प्यारा दोस्तो साईं जो बाबू नथो थी सके चाचो जरूर आ पालियो उन्ना इन जे करे रब चाचो पी जे मकाम ते हुंदो आ अल्लाह सी फरमायो आदर इब्राहिम जो पिया मना चाचे जे मकाम ते आ अरबी में चाचे खे बाबो चवंदा इन जे करे वरन इब्राहिम अलैहि सलाम जे बाबे जो नालो हजरत तारख आहे जेको मुसलमान हुयो तौहीद ते हुन जो ईमान हुयो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो ओ हिन नमरूद ख्वाब ॾिठो आधी रात जो शिरक भरे उथी वेही रहियो आदर के घुराई जो साईं जो चाचो हो इतां ॻाल्हि हली चाचो हो घुराए वरतई निंड मां उथारे आयो आदर चई आए आदर एड़ो मूं ख्वाब ॾिठो आ ॾाढो मूंखे डप थियो आ ख़ौफ थियो आ तख्त मुंहिंजो लुॾे थो खैर ताए नमरूद केड़ो ख्वाब तू हेला तो खुदाई जी दावा करे वेठो तोखे केड़ो फिक्र की गाल सची आ पर ख्वाब ॾाढो गरो मूं ॾिठो आ आसमान अव्वल ते अहिड़ो सितारो उभरी आयो आ जंहिंजी रोशनी सॼे जहान खे कंट्रोल कयो आ मुंहिंजे तख्त खे बि वेढ़े छॾियो अथई ऐं यादुर जल्दी कर वञ जेके जादूगर आहिनि असांजे दरबार जा जेके नुजूमी आहिनि हिसाब किताब करण वारा उन्हनि खे उथारे वठी आ सुबह सुबह जो टाइम आदर उठो फिलाने के सद कया ओ फिलाना नुजूम जा माहिर ओ फिलाना जादूगर ओ फिलाना हिसाब किताब करण वारा अब्जद जा माहिर सितारुनि जा माहिर हलियो अचो अवां खे एमरजेंसी में नमरूद घुरायो आ अवां खे हमेशा हुन तनख़्वाहूं ॾिनियूं आहिनि खाधा पीता कपड़ा गंदी अवां जो फ्री आ अॼु इम्तिहान आ अचो अचो नमरूद हिकिड़ो अहिड़ो अजीब ख्वाब ॾिठो आ उन जी तव्हां खे ताबीर करणी नुजूमी हिसाब किताब करने वाला ओ नमरूद जे दरबार में आया ख्वाब बुधाऊं त सभिनी खे आंगरियूं नंदे अची वयूं नमरूद चयो ॻाल्हायो छो कोन था ॻाल्हाईंदासीं पर असांखे थोरो आदर सां मिल वञे थोरी महिनत ॾे पोइ असां तोखे ख्वाब ॿुधाईंदासीं तोखे हिन जो मतिलबु ताबीर ॿुधाईंदासीं आदर खे इशारो कयो त तूं ॿाहिरि हली आ आदर खे ॿाहिरि वठी आ चवण लॻा ओ आदर ओ नमरूद जा बा वज़ीर ॻाल्हि ही आ जेकॾहिं निमरूद खे ताबीर ॿुधाईंदासीं न भागो हाणे निंड मां उथियो आ सिरक खाई उथियो आ डप मां थरके पियो मतां असांखे माराए छॾे तोखां पुछूं था असांजे जान जी ज़मानत ॾे त पोइ सचो ताबीर कयूंसि थोरो होश में अचे ॾींहुं थिए हींअर हो जोश में लॻो पियो आहे होश में ई कोन्हे हाज़िर चयो पहिरीं मूंखे ॿुधायो ॻाल्हि ही आ आदर अल्लाह जो एक नबी दुनिया जे तख्ते ते अची रहियो आ खुदा जो सच्चो नबी आ अल्लाह पाक उनखे वॾी ताक़त अता फरमाईंदो जेको निमरूद सां जंग कंदो निमरूद खे मारे भॼाईंदो निमरूद खे ख़त्म कंदो हिन सॉरी हिन पटीअ ते हिन तख्ते ते रुगो इहो आवाज़ हूंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिक्र खुल खुदा जबानो ला इलाहा इल्लल्लाह
के घुरन था मान अमीरी के घुरन था शान फकीरी के घुरन था शान फकीरी पर मुखे दात खपे तुझे जिक्र दिलोनी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ आदर जान दमादम मस्त कलंदर थियण वारो सुभान अल्लाह। वहां तो जी मर्जी आ चो त नमरूद के बुधायूं चो त पो हेडा होडा करे छड़ियूं ता भी चिनन नाल चिट्ठी करियो तो हु पंजरा बंदोबस्त करे सके अना खबरी में अची मथा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम नाज़िल थे तो पो बुधाए को मसलो आऊं चमास तो वेठो आया नमरूद खे चवण लगा खुदाई जी ना हक दावा करण वारा अल्लाह पाक तो सा मर्जी पियो आ तो जी दसी के ढील दिनाई तू समझी कोन सके तोखे सबक सिखाण जे लाइ रब पंहिंजे पैगंबर खे पैदा करे रहियो आ जेको आखिर ज़मान नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वडो डाडो आ। इब्राहिम अलैहिस्सलाम दुनिया जे तख्ते ते अचण वारो आ जी अचण वारो आ या अची वियो जो अम्मा जे बतन में त अची वियो आ पंहिंजे जीजल अम्मा जे बतन में अची वियो हो अची वियो आदर छा थींदो आदर चवण लॻो हीअं था कयूं अॼु खां पोइ जल्लाद कासाई पुलिस फौज वग़ैरह जेके असांजे एजेंसियुनि जा माण्हू सभिनी खे पखेड़ था छॾियूं ॻोठनि में शहरनि में जिते पुट ॼमे क़तल कराए छॾी धीअ ॼमे छॾी आयो आहे मां जे पेट में ज़रूर दुनिया में ईंदो खत्म थी वेंदो किथे न किथे कंहिंजे हथ चढ़ंदो मगर हिननि खे ख़बर कान ही त फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा कौन बुझाए जिसकी हिफाजत खुदा करे। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चारे दम दस नारे हैदरी। प्यारा मुसलमान भाइरो भिटाई साहब फरमायो त सर में पखी हिकड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो। सुभान अल्लाह। आदर सलाह तो सुठी ॾिनी आहे फौज सिपाही सब पखेड़ जी पिया शहरनि में ॻोठनि में काहे जिते पुट पियो ॼमे त नाहक क़तल 70,000 पुट क़तल थी किन लख भी लिखो न जालिम जे नाहक हुकूमत बेकसूर बचड़ा कुछ जी मगर जेके रब रखे उनके केर चखे। सुभान अल्लाह। बार कुछ दिन पिया सुबह शाम रिपोर्ट पे उठे ॿियो ख़बर उन बार जी खत्म थियो या न आए नजूमी पिया चवन उन ताईं अञा तुंहिंजा माण्हू कोन पैदा हाणे करीब आ दुनिया ते अचण वारो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो पहिरों सख़्त थी वियो कानून में सख्ती अची वई सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी अम्मा थी फरमाए मुखे त आसार बि नमूदार कोन हा त को मुखे अल्लाह पाक बच्चो अता फरमायो आ के महसूस भी कोन थियो थे हिकड़ो दफो बुतन खां बुत खाने खां गुजरियस सिर्फ गुजरियस त अंदर रुगो ठाकोड़ो थियो बुत हिक ॿिनि ते किरी। सुभान अल्लाह। इब्राहिम जो जलाल जो ॾिसाऊं
एक बजे किरी पिया मां खौफ ज़दा थी वियुसि जॾहिं उहे ॾींहं आया कन में आवाज़ आयो फिलानी बसरे ऐं कूफे जे विच में हिकिड़ो जबल आहे उन जबल जी गार में हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जन्म वरतो अमर खे हुकुम थियो आहे फिलानी गार में हली आ फिलानी गार में आई आ सरतूं पुछन थियूं सहेलियूं पुछन थियूं ओ अदी केॾां पई वञे चवण लॻी त मूंखे काठियूं खणियूं आहिनि काठियूं करे थी अचां फिलाने जबल वटि काठियूं घणियूं आहिनि मां उहे करे अचां थी तोड़ पाणीअ जे वास्ते जंहिं वक़्त में चीचल अम्मा रब जे खलील नबीअ जी उन गार में पहती आ उते हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जन्म ॾिनाई सुभान अल्लाह नमरूद जे तारे खे ॾिठो जॾहिं तारो गार में आयो त जबल जे मथां मुस्तफा अलैहिस्सलाम जे नूर जूं लाइटूं पयूं सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेशानी में मदीने जे साईं जो नूर पे चिमकियो हीअं जो ॿाहिरि आया सॼे जबल में चिमकाट थी खणी नेण खुमार मां जानाद कयाऊं नज़र त सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया मुंहिंजो देखींदे दिल बर पोइ झको थियो न जोहर मुंहिंजे जान बजे त जमाल सी सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम पैदा थिया अम्मा जी जरे चेहरे ते नजर पई हाय हाय जीजल मां कॾहिं हेॾे निहारे त मथां सुभान अल्लाह जलाद पहची न कॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जे निहारे छा थी हारन जहिड़ो बचड़ो त आयो आहे चंड जहिड़ो सुहिणो त आयो आहे पर हिन ज़ालिम खां जॾहिं बचे जलाद घुमन पिया पर जे हिन ज़ालिम खां थी बचायां त हिते शींहं पिया घुमन बगर पिया घुमन कई जानवर पिया घुमन मुझे बचड़े खे खाई वेंदा अल्लाह अल्लाह बच्चे जो दुख पुछणो आहे त अम्मा खां पुछ बाबे खां पुछ दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने बचड़न जो गम पुछणो आहे त मुझे सोने हुसैन खां पुछ करबला जे मैदान में साईं सब्र जो जबल बणजी वियो पहाड़ बणजी वियो परादा पी आयो पंहिंजे दिलनि ते हथ रखो अवां बि बचड़े वाल आयो सोने हुसैन साईं सब्र जी हद करे छॾी सब्र कयाऊं पर के अहिड़ा मरहला आया सोने अली अकबर इजाज़त वरती बाबा इजाज़त ॾे त मां करबला जे मैदान में वञा पुट तू रसूलुल्लाह जी तस्वीर अली अकबर तू हिते वे तोखे ॾिसूं था त मदीने जे साईं जूं सिकूं थियूं लहन पुट मां नथो चाहियां करबला जे मैदान में ज़ालिम तोखे तीर हणन पुट मां नथो चाहियां तोखे तलवारूं लॻन मां नथो चाहियां त मदीने जे साईं जे तस्वीर जी बेअदबी कर पुट तोखे जात नाहे हज़रत इमाम अली अकबर अर्ज़ तो करे मुंहिंजा बाबा दुनिया छा चवंदी पोढ़ो बाबो तलवार खणी निकितो आ बाबा अली अकबर अवां घर वेठे घर वेठा बाबे पोड़े खे अवां करबला में मोकिलियो मुंहिंजा सोना मुनाफ़िक छा चवंदा सोना ये यज़ीदी खिलंदा मुझे पाक हुसैन फरमायो पुट हलिया रब जी रज़ा ते ॿई राज़ी आहियूं भाकर पाए पान फरमायो मां हुसैन साईं त अॼु पुण खड़ियल सजण पंहिंजा सारिया गलन तां ॻोढ़नि जूं अॼु बूंदूं बस न कन संदीस कपरियल अॼु लोक ॾिठे ही न लहे भाकर जो पाताऊं हज़रत अली अकबर रुनू इमाम हुसैन साईं बुझो पुट मूं मना पे कई साॻी ॻाल्हि थी करबला जा तीर ॾिसी घबराइजी वियो नेज़ा भाला ॾिसी रोई ॾिनो अथई न बाबा तीरनि तलवारनि जी मूंखे परवाह न आहे
हैदर जो पाक खून असांजे रगुन में आ, तुझो पाक खून असांजे जिस्म में आ बाबा। मां उन अली सो फोटो आया जो जभी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। अरे तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है, तू कुफ्र की बदी है, मेरा अली इस्लाम का बाज है। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे गौसिया। प्यारा मुसलमान भाइयों, बाबे हुसैन से पूछो पुट रूहण जो सबब चाहे। ओ मुझा बाबा जने मदीने का निकता सी, अदी सुगरा बीमार हुई, बुखार हुयो, अवा मोकलाए बाहर निकता, मुखे सद कहीं अदा अली अकबर वञो पिया पर बाबे खे जल्दी मोटाए जो, सकीना जल्दी मोटाए जो, अली असगर खे जल्दी मोटाए जो। बाबा हिते त मंजर ही बियो आ, हिते त अजीब नज़ारो आ, जेको वञे पियो वापस नथो मोटे। सोचा चो अब्बास अलमदार केड़े हाल में आ, ओन मोहम्मद ओन केड़े हाल में हल, अदा अली असगर केड़े हाल में आ, अमादा कासिम केड़े हाल में आ। बाबा अज सुगरा याद कंदी हुंदी, अखिन मां गोड़ा वाईंदी हुंदी, पुछाऊं कंदी हुंदी त मुदू मोटी दुनिया में अचन पर अबाणो अञा कोन आया, अबाणो अञा कोन आया, साॻिया मोहरम सगोरा आया पर अबाणो अञा कोन आया, अबाणो अञा कोन आया। यकी मारुन कई मोकिलानी, छॾे वतन करे विया बेगानी, क्यों छॾे वतन करे विया बेगानी। ओ आंदो पैगाम भेनर पखियुनि पर अबाणो अञा कोन आया, अबाणो अञा कोन आया। नकी आयो नियापो सने हो, कया सूरन संदो हाल के हो, कया सूरन संदो हाल के हो, साॻिया सिज पिया उभरन लहल पर अबाणो अञा कोन आया, अबाणो अञा कोन आया। प्यारा मुसलमान भाइरो, हजरत इमाम अली अकबर बिल आखिर जात वठी करबला जे मैदान में आयो। मां तव्हांखे मिसाल पियो ॾियां, बाबे खां पुछो त पुट जी जुदाई छा आहे, अम्मा का पुछो तो पुटन जा धीरुन जा सदमा छा हूंदा आहिनि। हजरत इमाम अली अकबर खे तीर लगा, साईं बहादुरी जो मुजाहिरो करे कई यजीदी जहन्नम में पहुंचाया। आखिर गरजी सभिनी मुझे सुने हुसैन जे लाल ते तीरन जी बारिश कई। परे परे का नेज़ा आया, भाला आया, पर हिकिड़े ज़ाल में अहिड़ो तीर निशानू कयो जो साईं के सीने में लगो, पुछी मुबारक खां आर पार थी वियो। गोले ता इमाम अली अकबर हेठ आयो, सद कई बाबा हुसैन नाने जी तस्वीर के संभाल, अली अकबर के संभाल। अल्लाह अल्लाह मुझे सुने हुसैन खेमे जे अॻियां वेठा, फरमायूं हाय किस्मत अज त अली अकबर भी साथ छॾे वियो, अज अली अकबर भी छॾे वियो, जबा अब्बास अलमदार छॾे वियो, सभई छॾे विया। मुझो बचड़ो 18 साल जो अली अकबर भी छॾे वियो। हवाउनि जे झोलनि में आवाज़ हो, कॾहिं मुझो सोनू हुसैन हेॾा वञे, कॾहिं हेॾा वञे। आसमान ने निहारे अर्ज की, मुझा मौला तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है, मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है। आखिर पंहिंजे जवान
बचड़े जे मथों अची बीठा इमाम अली अकबर जो मथो मुबारक जमीन ते आ सोने हुसैन मथो खणी पंहिंजे हंज में रखी फरमायूं सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए वा हसरता हुसैन को बेआस कर गए अली अकबर अजा हाल ओरना अञा राज बयान करणा अञा कुछ गालियूं करियूं पुट अकेलो छॾे वई अञा नसीहतूं करियूं हुयूं पुट हिक ॿिए में वेहणो हो ॻाल्हाइणो हुयो हिन काफ़िले जे बारे में सोचणो हो अल्लाह अल्लाह मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो जे अचनि नथा त पोइ मां छा कयां प्यारा मुसलमान भाइरो औलाद जो सदमो मां पीउ खां पुछी ॾिसो औलादनि जा फट मां पीउ खां पुछी ॾिसो सोनो हुसैन जबल हो सब्र जो पर के अहिड़ा वाक़िया आया जिन साईं खे लोॾे छॾियो औलाद जे सदमन लोॾायो मुंहिंजा प्यारा दोस्तो इब्राहिम अलैहिस्सलाम जी अम्मा कॾहिं बच्चे ॾिठी निहारे कॾहिं दुश्मन ॾे निहारे हाणे छा थींदो मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकिड़ी वाड़ तैयार कई पत्थर रखनि पंहिंजे मासूम शहज़ादे चंड खां ज़ोर सोने जंहिंजे पेशानी में अरबी जाम जो नूर नमूदार हो उन्हनि पत्थर में सुम्हारे हिन पासे पत्थर ॾेई को जानवर ॾिसे न का शइ अंदर न वञे जल्दी जल्दी मोटी त मतां शक न पए मतां सरजूं सहेलियूं पुछनि देर छाजी लॻी ॿ टे काठियूं खणी कुल्हे ते रखी घर रात जो आई पर तबियत में मज़ो न आहे अदियूं पुछनि मासियूं पुछनि छा थियो अदी अॼु अखियुनि जा ॻोढ़ा नथा सुकनि अॼु मानी नथी खाए अॼु पाणी नथी पीए अॼु तबियत में मज़ो न आहे पाण न्यारे फरमायो आयल बारो चो ओ सजण मूंखे यादि पियो है जी जल को यारो सजण मूंखे यादि पियो ओ पुनल मूंखे यादि पियो खणदुस पेर पुनल जो अलामियो ओ लतन मंझलियो ओ लतन मंझलियो आयल बारो चो सजण मूंखे यादि पियो है जी जल को यारो सजण मूंखे यादि पियो निंड कीअं बचड़े जो ख्याल थोरो सुम्हे वरी शर्क खाए उठी वेही रहे मुंहिंजे बचड़े वटि शींहुं आयो हूंदो फिलानो जानवर आयो हूंदो कॾहिं थी सुबुह थिए त वरी काठियुनि जे बहाने बचड़े खे ॾिसी अचां सुबुह थी जी जलम्मा चयो त मां काठियूं करे अचां डिॼंदी ख़ौफ़ में पेर खणंदी अचे अलाए छा हाल जो हूंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो वेझड़ो अचे बब्बर शींहुं जबल जे इर्दो गिर्द पहिरो पियो डिॼी वई इन शींहुं कमु पूरो करे छॾियो हूंदो पर जॾहिं बीबी साहिबा पइती आ शींहुं पुछ लुटकाए कदमनि में वेही रहियो सुभान अल्लाह अंदर वई तकड़ी तकड़ी ॾिसे त सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे वात मुबारक में आंगूठो आ उन आंगूठे खे चूसे रहिया सुभान अल्लाह मुंहिंजा नूरे नज़र कुर्बान वञा अंगूठो ॿाहिरि कर त मां तोखे पंहिंजी पाक ठन प्यारियां ये जो आंगूठो कढियूं त आंगूठे मजां माखी पई वहे सुभान अल्लाह माखी पई निकरे वरी इब्राहिम अलैहिस्सलाम ही आंगन मुबारक वधी त हुन मां खीर पियो वहे हाणे ॿार जमंदा आंगूठा चूसींदा अॻ में इहो रवाज रस्म कोन हो अॻ में ॿार कंहिं बि आंगूठो न धातो इब्राहिम अलैहिस्सलाम खां बाद ॿारनि में बि इहो रस्म रवाज सुभान अल्लाह खतनो अग में कौन हो इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आ मुझा प्यारा दोस्तों औरतों कनन में अग में हे पंजो वालियूं
ज़ेवर कोन वजंदी हुयूं हज़रत बीबी सारा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ौजाए मोहतरमा अॻ में हे कन छिदाया अॻ में मुंहिंजा प्यारा हिननि कननि में पाण ज़ेवर पातो उन्हनि खां बाद अम्मा जो तरीक़ो सभिनी औरतुनि में राइज थी वियो हाणे हलंदो पियो अचे अॻ में इहा रस्म ऐं रवाज कोन हुआ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं जेका कुर्बानी थींदी अरबा वारे ॾींहुं ख़मीस वारे ॾींहुं इहा बि हज़रत इब्राहिम जी सुन्नत अॻ में कान्हे सुभान अल्लाह अॻ में कान हुई बहरहाल जीजल अम्मा जो आई पाण सीने सां लॻाए सीना सां लॻाए जो पाक खीर मुबारक प्यारियूं ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो वरी अल्लाह जे हवाले कॾहिं हेॾे निहारे कॾहिं शींहं ॾे निहारे कॾहिं फौज जो तसवर अची वञे बादशाह नमरूद जो पर आवाज़ आयो इब्राहिम जी अम्मा फिक्री न कर ही त जबल आहे असां टहकंदड़ बाहि में तुंहिंजे बचड़े जी हिफ़ाज़त 7 ॾींहं आराम हूंदो पर इब्राहिम जे वार खे बि बाहि कान छॾी असां वेठा फल्लाहु खैरुन हाफिज़ा व हुवा अरहमुर राहिमीन अल्लाहु हफीजुल लतीफुल कदीमुल अज़लियुल हय्युल क़य्यूमुल ला यनाम तू फिक्री न कर मां रब नमरूद के ताकत ही कहने का नमरूद जे जादूगर के ताकत ही कहने का जो इब्राहिम जे वार के भी नुकसान दे सगन जेडो तुझो ना हम जब ओडी मंगा रे थंबे रे थोड़ी छपर तो छा हम कुजाड़ो कहां मिलई मालूम तो नारे तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए गौसिया उलमाए अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइरो इंशाअल्लाह अज़ीज जिते असां हाणे वाक़ियो छलियो आहे इतां खां अॻिते 20 ज़ुल्हज हे बुहार में प्रोग्राम उते मुझे खिताब उनमें मौजूई सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॾिनो वियो आहे सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम उन सां गॾु ॿियो बि ज़िक्र थींदो अल्लाह वारे जो उर्स बि आहे तव्हांखे उनजी दावत आहे हितां खां अॻिते इंशाअल्लाह उते बयानु थींदो अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजी हाज़िरी अवांजी हाज़िरी क़बूल फरमाए ही हज जा ॾिहाड़ा आहिनि बल्कि अॼु हज जी रात आहे सुभाणे हज थींदो दुआ कयो रब असांखे बि सफ़र नसीब फरमाए अल्लाह से असां तव्हांखे बि हज जी सूरत में या उम्रे जी सूरत में इहो सफ़र नसीब फरमाए खुदा पाक साल असां के घुराए मदीनो मक्को पाक ॾेखारे ऐं अल्लाह से असां के 5 वक्त नमाज पढ़ण जी तौफीक अता फरमाए मस्जिदूं आबाद कयो मदरसन सां तावन कयो पंहिंजे बच्चन खे दीनी तालीम ॾियारियो कुरान पढ़ायो मुंहिंजा प्यारा मुंहिंजे हबीब फरमायो मुंहिंजी उम्मत जा भला माण्हू उहे आहिनि खैरुकुम मन तअल्लमल कुरान वअल्लमहू उहे माण्हू भला जेके कुरान पढ़नि था कुरान पढ़ाइनि था ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मस्जिदूं आबाद कयो पंहिंजे बुजुर्गनि जो अदब एहतराम कयो अल्लाह वारनि सां अक़ीदो बढ़ायो अल्लाह वारनि सां अक़ीदत रखो खुदा वारनि सां निस्बतूं क़ाइम कयो अल्लाह कंदो तव्हांजे ईमान खे लहर न को लोॾो तव्हांजे अक़ीदे खे लहर न को लोॾो दस्तगीर जे सदके खुदा ॿिन्ही जहाननि में असांजा बेड़ा पार फरमाईंदो खुदा पाक दस्तगीर जे बचड़नि जे हिन बस्ती खे आबाद ऐं शाद रखे हिन सरज़मीन खे आबाद रखे साईं जे बचड़नि जे सदके अल्लाह ताला जी ज़ात शाल पसगिरदाई के जितां जितां तवां आया हो खुदा अवां के अवां जे गोठन के आबाद शाद रखे अल्लाह तबारक व तआला तवां जे रिज़्क रोजी में वाद फरमाए अवां के शिफाऊं अता फरमाए अल्लाह साईं सैयद सादात ज़ात जे दावत जे सदके उन्हनि जे तॾे ते कणा खादान उन्हनि करण जे सदके चल ॿिन्ही जहाननि में लजपाल रब लज रखे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रब शाल असां खे हज कराए हज वॾी सादता उमरो वॾी सादता बैतुल्लाह शरीफ क़यामत जे ॾींहुं खुदा जे दरबार में हाज़िर थींदो अल्लाह जा मलाइक वठण ईंदा पोइ काबो अर्ज़ कंदो मौला मूंखे अचण में कोई एतिराज़ कोन्हे मां अचां थो पर पंहिंजे मलाइकनि खे चयो त मूंखे अॻ में मदीनो घुमाए मां मदीनो ॾिसां महबूब जे दरबार जी हाज़िरी ॾियां
पोइ अवां ॾे अचां थो जॾहिं मदीनो ॾिसंदो मदीने जे साईं जी हाज़िरी ॾींदो पोइ अल्लाह जा महबूब फरमाईंदा काबा क़यामत क़ाइम थी रही आहे मुंहिंजे उम्मत जे लाइ छा सोचियो आहे उन्हनि तोखे तवाफ़ सां सिंगारियो गिलाफ ॾेई तोखे सिंगारियो हिन साल बि जेको काबे खे गिलाफ पियो ॾिनो वञे सो 50 करोड़ पाकिस्तानी क़ीमत जो शानदार गिलाफा काबतुल्लाह शरीफ ते चाढ़ियो वेंदो हो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मदीने जा साईं फरमाईंदा हेॾी तोखे इज़त मुंहिंजी उम्मत ॾिनी खुदा जे सजदनि सां तोखे सिंगारियो क़यामत जे ॾींहुं छा किरदार अदा कंदे अर्ज़ कंदो मुंहिंजा महबूब उहे हाजी सगोरा उहे साईं अलहाज साईं हबीबुल्लाह शाह वारा जेके असां वटि आया उन्हनि जी त बख़्शिश कराइण लाज़िम आहे सिफारिश लाज़िम आहे पर उथल ऐं भर पासे जा उहे मुस्लमान जेके अची चुका निकिरी चुका सफ़र कए चुका वाट ते गुज़ारे विया उन्हनि खे बख़्शराइण वाह ऐ मुंहिंजा साईं पोइ उहे माण्हू जेके ग़रीब हा जिन वटि ॾोकड़ कोन हा पैसा कोन हा पर जॾहिं हाजिन खे ॾिसंदा हा उमिरे वारनि खे ॾिसंदा हा रोई भरींदा हा चवंदा हा मुंहिंजा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई यार जो सीने में मुझो मौत थे मदीने में मुझो मौत थे मदीने में नबवी हरम दर में मुझो पढ़न जनाजो पोए जन्नतुल बकिया में मदफून कन जनाजो झिड़ी पियो चाहे जो को अमल नाहे कमजोर मुँह कमीने में कमजोर मुँह कमीने में मुझा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई यार जो सीने में जो मौत थे मदीने में मुझा महबूब ये शिकायत भली न अची सघिया पर इन सिक मोहब्बत जे सदके इन्हनि खे बि बख़्शराइण मां काबतुल्लाह शरीफ जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नसीब फरमाए खुदा पाक पाक अवां असां सभिनी खे ईंदड़ ईद नसीब फरमाए ईंदड़ ईद जूं ख़ुशियूं नसीब फरमाए अल्लाह से असां तव्हांखे मके मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए ही हिकिड़ो ऐलान ॿुधंदा अल्लाह जे प्यारे बाने हज़रत क़िबला साईं हज़रत साईं सोना साईं रहमतुल्लाह अलैह जिन जो सालियानो उर्स मुबारक हर साल थींदो आहे तक़रीबन अख़बारुनि में पर टेलीविज़न ते पटियूं हलंदियूं आहिनि एफएम ते भी जेको आहे सो ऐलान हलंदा आहिनि तव्हांखे बि इतला थो कजे त इन मुबारक मौक़े ते इहो प्रोग्राम तक़रीबन 2-3 नवंबर इंशाअल्लाह मशहूर जगह कंडियारे शरीफ में मुनक़िद थी रहियो आहे मज़ीद साईं जा फ़क़ीर अवां जी इलाइक़नि में मौजूद आहिनि उन्हनि सां तव्हां राबितो कंदा को बस या ॿियो को सवारी जो थींदो नमूनो उन्हनि जे तावन सां तव्हांखे सभु ख़बर पवंदी रब मुंहिंजी हाज़िरी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए दस्तगीर जी हिन पाक गादी जे सदके ख़ुदा बेड़ा पार फरमाए या नबी